अचन वडी हशमत सा आई रुक जा मुद्रका हुंदा तन हथन में अदा मलकान अजरकान असवदान बियदिका मिदरबतान मिन हदीदिन लो जुल्फ बिहा जबल साह कुरान खुदा जो कसमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा फरमाए ने तो उन रुक जे मुद्रकन में एड़ो मसदा जो मुद्र को की पवे ते जबल सजो वारी थी वने हाणे मलन मवाली जो अलाए केड़ो हाल थी हो पर याद रखी छो मुबारक हुजेव जब दस्ता की बादशाह पीर जे यारी लखीर जो फटो में रहायो वा आराम में तो अरे ये गाल बुधन जड़ी थव याद करने जड़ी थव चंदा जड़ी वाला जो आया मां बटे साईं मर रब्बु का रब के थी तमाम सुभानी को फरमाए उन वली के तमाम मुनकर नकीर के थे हो तो ये इस्लाम जो तरीको तरीको ना है जेको तबाह जी अपनाया इस्लाम जो तरीको आप मानू अग में अचे अस्सलाम अलैकुम जबे वो मुसाफो करे हाथ मिलाए वो वही हाल हवाला करे तबाह सुभानी को फरमाए जैसे सच फरमायो था अस्सलाम वालेकुम मोहम्मद सुभानी फरमाया वालेकुम सलाम हाने मलाइका हथ मिला का तसाया सा मुसाफो क्यों जेडी वाला जो मलाइका नमाज़ हाथ मिलायो तमाम मुनकर नकीर जे बिनी हथन का वठी सुखो कयो सुख का क्यों मुझे मुर्शिद साईं मनन साईं या हदीस बुधाई सुभान अल्लाह जदे अल्लाह जो बानो नफल पढ़ी अल्लाह के इश्क में लाग थी वे दोवा वो खुदा फरमाए दोवा तमा उन्हें जो अखियों भरजी पौधा जैसा दिसदो मां उन्हें का कन्न भरजी पौधा है जैसा वो बुध दोवा उन्हें का हथ थी दो है जैसा फकरी दोवा सुभान अल्लाह वाह फकरी की दिया मुनकर नकीर मौला सुभान के फरमाना ने गाल बुधो पायो बाकी सवाल जो जवाब हुयो सुभान अल्लाह वो मां दवा के बुधाई दोस्त मुझे रब केरा कैसे अच्छा को दा बिदाई कहे सवाल को पूछो वा जिन मां पूछा वो ना जो वो पूछे वो पर मां तो पूछा थो ना जैसे पूछो जे जेडी मल अल्लाह रब्बुल आलमीन हजरत आदम अलैहिस्सलाम के पैदा पे फरमायो व इद क़ाल रब्बुका लिल मलाइकत इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन मलाइकत के फरमायो तमा जमीन में पांचो खलीफो पैदा कर तो चाहा तमाजी केडी सलाह है तमा रब के चयो हो कालू अतजअल फीहा मन युफ्सिद फीहा व यस्फिकु दिमाअ व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लका ए कुरान तवा अल्लाह रब्बुल आलमीन के अर्ज़ को दसाई केड़े के दो पैदा करे जेके खून रेजी कंदा फसादी थींदा तुझे तस्बीह तहलील बाकायदा बयान करने के वास्ते असा कोन हो काफी आयो ये रब के चयो हुयो जे हा
चई दफ़ो तव्हां एतिरो बि न सोचो त महबूब जे उम्मत में के अहिड़ा बि अल्लाह जा जवान थींदा जन जी इज़त मलाइकनि खां बि अफ़ज़ल ऐं आला हूंदी जन जे लाइ ख़ुदा क़ुरान में चयो त वलक़द करमना बनी आदम तव्हां सभिनी खे खणी अॻ में कयो मां पहिरीं तारीख़ रमज़ान में ॼाओ आहियां रोज़ा रखियम अमड़ी जे पेट में क़ुरान पढ़ियो 91 साल जे उम्र में मूंखे ॾेखारियो मुंहिंजे अमलनामे में त कहिड़ा मां खून थिया आहिनि कहिड़ियूं फसाद कराया आहिनि माना तव्हां असांखे बि बख़्श न कयो ऐं वॾी ग़लती कयव हिकिड़ी जो अल्लाह ताला खे तव्हां मशवरो ॾिनो छा अल्लाह तव्हांजे मशवरे जो मुहताज हो जे रब तव्हां खां पुछो तव्हां चओ था ऐं मालिक ख़ालिक खां वरी जीअं कर बस चयो त वीचारनि हुननि बि सचो हो पर हिते त दस्तगीर जे हथ में अचे विया सुभान अल्लाह ॻाल्हि वणेव थी माशाअल्लाह हाणे भला भला मुक़रर अञा पहुचे हिन इंशाअल्लाह ताला त तव्हांजे दिलनि जे मथां राज कंदा तव्हांखे सिर्फ़ु महबूब सुभाणे जे मोहबत खां सवाइ हिते कुझु ॾिसण में न ईंदो अलाह खे मशवरो ॾिनो सलाह ॾिनव उहो तव्हांजे सलाह जो मशवरे जो मुहताज हो ईअं चओ हा ॾाका ॿधी चढ़ी वियो खून रेसियूं कंदा फसाद कंदा इन्हनि खे थो पैदा करे तुंहिंजे इबादत ऐं तस्बीह तहरीर जे लाइ बसि असां खोड़ आहियूं काफ़ी आहियूं ईअं तव्हांखे न हो करिणो ऐं ॿिए नंबर ते तव्हां इहा ग़लती कई त अल्लाह आलमुल ग़ैब रब जे इल्म खां तव्हां पंहिंजो इल्म मथे सम्झो असांखे बि इन सुमिरे में आंदो मूंखे अॻ में इहो जवाबु ॾियो त तव्हां असांजे मथां एतिराज़ कयो छो हो हेॾे ख़्याल अथव मुनकिर नकीर मलाइक सभु हिक ॿिए खे ॾिसण लॻा ॾिसण लॻा हाणे छा थियो अरे पैसा जो खणी वञे 100 रुपया रखी हिते साईं त पैसा ॾाढा नात खाननि आलमनि जे मथां हारिया पर हाणे छा कजे मुंहुं बि पंहिंजो आहे मोचड़ो बि पंहिंजो आहे कुझु नथा सघूं पुछूं था त कजाए त भाई न हो हिते बि चोरी दस्तगीर जे दरवाज़े रात हाणे छॾे मौलविन खे नात खाननि खे ये दस्तगीर जा मुरीद न थे भा ॿुधो हद जवाब ॾियो हा पोइ मां अखियुनि सां तव्हांखे ॿुधायां थो त मुंहिंजो रब केरु आहे हज़रत बायज़ीद बुस्तामी खां बि मलाइकनि पुछो अचे क़बर में जैसे तुझो रब केरु त मलाइकनि खे पियो चवे त काथों आया हो मलाइकनि खे पियो चवे त काथों
खां पुछण जैसे कहते आसमान खोला पंजे आसमान खोया हाँ एतरी दिसलत आड़े आया आयो दवा खां रब न बिसरियो वरी मुनकिर नकी रखे चए ओयो तो मुंहिंजो कोठ महीना ॾेढ ते होॾे होॾे ॾिसो इहो अरे मां हुतां हिते आयो आहियां मां खां रब विसरी वियो हेॾे में ॼाणण जे कन लॻल आहियो हे ठगण जे कन लॻल आहिनि असां ठगण जे कन लॻल आहियूं ॾिसी ॾिसी मां बि सुभाणे खे अर्ज़ु कयूं त साईं पोइ असां ॿ मलाइक न हुआसीं सभु मलाइक आहिनि सलाह मशवरे में पोइ हाणे हीअं करे असांखे छॾे त असां ॿिनि मलाइकनि खां जवाबु पुछी अचूं तव्हांखे ॿुधायो मां बि सुभाणे थो फरमाइनि तव्हां वेंदो वरी न ईंदो ठीकु आहे हिकु हिकु ॿिए हिकु वञी पुछी अचे हिकिड़ो अची को हुजे दस्तगीर हिन तवजो अथव हिकिड़ो मलाइक हुयो हिकिड़ो वेठो रहियो मथे वञी मलाइकनि खे चई यार हमरा फासी पियो आहे हाणे जवाब असां वटि कोन हुयासीं सभु हाणे जे अचेव थो जवाब ॾियो त मां वञी छॾां साईं राणीपुर में वॾी यारी शरीफ़ा राणीपुर में वॾी यारी शरीफ़ा आसिफ अली शाह पाण में ॻाल्हाइण लॻा कई जवाब असां वटि न आहे वाकई असां इहो एतिराज़ त कयोसीं पर हाणे जवाब असां वटि कोन्हे हाणे बहितर थींदो त हलूं था अलाह साईं खे अर्ज़ु कयूं हो अब्दुल कादिर हे कादिर सुभान अल्लाह इतने रखे थे हाणे आवाम कब्जे में थियो अथसि साईं हाणे जेकी कुझु थियो आहे ॾिसे थो ॿुधे थो हाणे महिरबानी कर जी साईं गुलशेर हुसैन साईं दरगाह राणीपुर शरीफ एतिराज़ मां कई कयो हो हाणे जे जवाब घुरे थो त जवाब ॾियोसि न हिते चई जवाब कोन्हे जंहिंजे जवाब आहे हाणे वञो सुबकदार समूने ॾिठी बाक़ी मां एतिरो कयां थो त तव्हांजी सिफारिश कयां थो हाणे तव्हां फ़ैसिला लॻो हिते तव्हांखे तर्जुमो करणी सुभाणे अल्लाह जी तव्हां वञो ऐं मां बि तव्हांजी सिफारिश कयां थो अब सब मलाइक बगदाद शरीफ में तू चवंदे न त इन नंढड़ी कबर में सब मलाइक कीअं वापिया ये सॼी रूई ज़मीन मोहम्मद सुभाणे जो रोज़ो पढ़जी वई सुभान अल्लाह आया मोहम्मद सुभाणे जे हुजूर में साईं जवाब असां वटि कोन्हे असां सभु आया आहियूं तुंहिंजे दरवाज़े ते सखी मोहम्मद जो बछड़ो आहे असांखे माफ़ कर जेॾी महिल जो माफ़ीअ जा तरफ़दार थिया त अल्लाह रब्बुल आलमीन जो पैगाम अब्दुल कादिर जीलानी ॾे आयो त तुंहिंजो रब तोसां ॻाल्हाए थो सुभान अल्लाह अब्दुल कादिर जी मोजा मालिक हाणे आया जी किबला साईं अब्दुल हमीद बलोच साईं बेशक साईं तव्हांखे दुआ में यादि कंदासीं अल्लाह साईं तव्हांखे गुज़री हयाती ॾे अल्लाह साईं ख़ुशि कंदव बाबा त मोहम्मद सुभाणे रब खे अर्ज़ु कयो त साईं मां त तुंहिंजो मानो आहियां न अब्दुल कादिर तूं मां कादिर हाणे जो हुकुम करे थो त मुंहिंजो बि हिकिड़ो अर्ज़ु क़बूल कर रब चुस्त चओ
मलाइकन के माफ कया मुझे मुरीदन जी तोखे पारा करो अने नो कम ठयल थी तने तू पुष्टि उठो हने पूजू तो अकबर जो बात तो के छा कदो जने महबूब सुबानी पंहिंजे मुरीदन जे लाइ जी पारत करे वियो त साईं सकरात जी सोरी कंदे सकरात जी सोरी कंदे कब्र में भी मुनकर नकील के सुभान अल्लाह मुरीदन के तंग न कंदे अशर जे मैदान में बातें सही जन्नत में न वजा चेस्ते पंहिंजे गाली करण वाला न वठी वञा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेज दस्तगीर है क्यों ये वाकई त मोहब्बत सुबानी जो हिकिड़ो मुरीद हो वो फौत थी वियो आयस कब्र में मलाइका फकीर उठी मथे ॿुधाए रब केर थी मन रब केर थी उन्हनि चई त मूंखे ॿी ख़बर न आहे मां मोहब्बत सुबानी जो खती आहियां है बोले बिस्मिल्लाह जवाबदारी अदा करायो रानीपुर में रेडियो था कयूं तहां बाबू ठगन वाली ॻाल्हियूं न कंदासीं क़ुर जा तर्जुमा ग़लत कूड़ रखो जिनके पुतन जे लाइ काफ़िरन मुशरिकन जे लाइ क़ुर में आगतूं कथियूं तू नबीअ ने वलियन ते इस्तेमाल कंदो दिल्लीअ जा ठगा बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह दुआ में याद कजो अब्दुल हमीद बलोच साईं सुभान अल्लाह वठी खाओ पैसा न जो खड़ा दस्तगीर सुभान अल्लाह ये भी हंगर दस्तगीर जो ये मलाइका साईं ये नहीं चाहिए असादा पुछो रब के थी के बैठो तो मां दस्तगीर जो खटी आया कपड़ा दोनो आ जाएगा कहितरे कब्र में भी कपड़ा धोंदे एक बुलेद साहब बड़ी मेहरबानी कथे जारी कोने साईं खबर काने का मोहब्बत सुबानी जो खटी आया मलाइका ने मिली पैसे हिकड़े मलाइका थे हिकड़ो हो जमाली जो हो जलाली जेस मिली तक न कर नालो खयो थई चाहे जो यो महबूब सुबानी अल्लाह जो भी महबूब मदीने वाले जो भी महबूब उन्हें जो नालो तो करे न करे न कर हरे हिंग था कयो रब के दा अर्ज कयो त साईं तू जो बानो आए पर तोखे सुञाणे नथो असां त पुछूं ॿुधाए रब केरु थी त जॻहि तो त मां मोहब्बत सुबानीअ जो खटी आहियां हाणे हिनखे छा कयो तुंहिंजे दोस्त जो नालो थो खणे दोस्त भी एडो जो पो पछाड़ीअ में उहा ॻाल्हि ॿुधाए पोइ भॼी वेंदुसि ख़ुदा करे ज़हन में अचे वञे शुगर ॾाढी विसरी थी वञे हाणे हिन सां कहिड़ो कलम लागू कयूं एटीएम 307 गाड़ी जंहिंजी बि आहे महिरबानी करे रस्ते ते बीठी आहे जंहिंजी हुजे त महिरबानी करे चाबी ॾियो रस्ते ते बीठी आहे एटीएम 307 शाबाश हल कया न बाज सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह साईं हाणे मालिक तूं जीअं चवे तीअं तुंहिंजे ज़माने सां उहो सुलूक कयो अल्लाह ताला फरमायो ने त मां जेके तव्हांखे पावर ॾिना हा जे तव्हां इस्तेमालु कयो हा त मां
कुछो थव इनकान हासिल अब्द मिनल फासिकीन पर लाकिन लहू फी मोहब्बत महबूबी सैयद अब्दुल कादिर मिन साबिकीन हे बराबर गुनाहगारा बदकारा पर मुझे महबूब सुभाने जो नालो खयो थई जेको मुझो महबूबा मुझे महबूब जो भी महबूबा हाणे तव्हां फौरन कब्र खां ॿाहिरि निकिरी वञो मां ॼाणा मुंहिंजो बानो ॼाणे हलंदी ऐं ठहंदी ॻाल्हि सभु ओॾो आहे ऐं इहे रस्ता बहाना बि पाण खोले ॾींदो आहे जैसा मेहरबानी करनी हूंदी थसे हाणे इहो 5-6 सदीअ जो वाक़ियो 11वीं सदीअ में भिटाई आयो जेॾी महिल जो या मोहम्मद ज़ुबानीअ जे खतरे जी ॻाल्हि पढ़ी हिकिड़ो शाइर लिखे चवे थो त जे जिते से तिते चल खटी ख़ुश हुजनि जे जिते से तिते चल खटी ख़ुश हुजनि हिकु कोन विछायाऊं कपिड़ा ॿियो कामिल कान कनि अङण आहे चंड लथो सीउ लतीफ़ चए इंशाअल्लाह तबारक व तआला महबूब ज़ुबानी बादल मुरीदन जे बचाव जे लाइ अहिड़ा ई मौक़ा फराहम कराईंदो रहंदो हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधण जहिड़ी अथव महबूब सुभाणीअ जो किताब आहे उन किताब जो नालो आहे फुतूहुल ग़ैब गुनियतुल आलमीन मशहूर आहे पर फुतूहुल ग़ैब बि वॾी अहमियत ऐं हैसियत वारो किताब लिखियलु अथसि हाणे इन्हीअ फुतूहुल ग़ैब में अरबीअ में लिखियलु आहे महबूब सुभाणीअ जी तसनीफ़ लतीफ़ थियल आहे उन्हीअ पंहिंजे फुतूहुल ग़ैब में महबूब सुभाणीअ फरमायो त क़ाल अल्लाह तआला बअस कुतुबिही या इब्ने आदम अनल्लाह ला इलाहा इल्ला अना अक़ूल लिशैइन कुन फयकून अतिअनी अजअल तक़ूल लिशैइन कुन फयकून वक़द फअल ज़ालिका बिकसीर मिन अंबियाइही व औलियाइही व खवासिही मिन बनी आदम सुभान अल्लाह पाणीअ जो ढुक ॾियो त तर्जुमो करे ॿुधायानि ओ शोएब अरे पाणी त प्यार अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या दस्तगीर दस्तगीर है कि तो आज के रसूल जो हुजूमा महबूब ज़ुबानी कुतुब रब्बानी
हाणे पंहिंजे किताब फतूहुल गैब में जेका ॻाल्हि लिखी त अल्लाह ताला जल शानहू वअज़ यानी कुझु कुतुब अंबिया साबिकीन में फरमायो आहे त औलाद आदम माई उहो अल्लाह आया जंहिंखां सवाइ कोई भी इबादत के लायक नाहे। मां जॾहिं कंहिं शइ खे पैदा करणु चाहींदो आहियां त चवंदो आहियां पाणी थकिजी पियो आहियां सफ़ा लाइव तो लई उहा शइ थी पवंदी आहे। अञा ॻाल्हि सम्झ में न आई अथव। महबूब सुभाणे फतूहुल गैब में लिखियो त अल्लाह ताला बाद पंहिंजे कुतुब में नबियनि जे सहीफ़ा बि नाज़िल थिया। वॾा किताब त 4 आहिनि। अंबिया साबिकीन जो ज़िक्र फरमायो त औलाद आदम मां उहो ई अल्लाह आया जंहिंखां सवाइ कोई महबूद नाहे। जॾहिं बाबा मां रब्बुल आलमीन हाँ कंहिं शइ हाँ खे बिस्मिल्लाह अचे 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 तमामु देर न हूंदी आहे। छा चवंदो हाणे आई वठो साईं साईं जो आला छा ही आला के जो हिफ़ाज़त में हिते साईं वेंदा न थी पवंदी आहे। ठीकु आहे। हाणे महबूब सुभाणे लिखियो त मुंहिंजे महिरबानी करीम रब साईं फरमायो दिल पर साईं बेचैन पे हिते वेंदो अला छा तारी कुर्सी ता थोड़ा एडा थी गयो इते एडा है तो इता ही दियो है जो नहीं भाषा जो ता वेओ एडा वेओ इता एडा एडे वेई रहो नारे तकबीर नारे रिसालत नारे